जी हाँ दोस्तों, असां ही प्लेसिंग ते पहुतल आहियूं। असांजी कैमरा भी लगी चुकी है। प्लेसिंग है अलफता टाउन डेरकी में, जिते असांजा पूरी टीम पूरा एक्टर पहुची चुका आहिनि ऐं जेके जेके कैरेक्टर आहिनि पंहिंजो कैरेक्टर ॾिसो पिया। हीअ ॾिसो वाह इम्तू तुंहिंजी लाइ इम्तू खे जेको आहे पंहिंजो कैरेक्टर सम्झाए पियो वञे। असांजा ही डायरेक्टर भी आहिनि, कैमरामैन भी आहिनि, DOP भी आहिनि, अफजल सुमरो साहब। सारी मेहनत हिन जी आहे, मेहनत करनि था पिया। साईं ॿियो हाल असांजे जेको हीअ कैरेक्टर इम्तू जेको आहे जेको मेन टाइटल कैरेक्टर करनि था पिया, हुनखे उनजी नज़र में जेको किरदारु आहे उहो कीअं आहे, थोरो चेंज आहे। उहो पहिरियां मतिलबु कुझु सीनियर जेको आहे सीरियस कैरेक्टर कया आहिनि हुन, ऐं हाणे उहो जेको आहे कॉमेडी कैरेक्टर करनि था पिया। इहो फस्ट टाइम आहे ताज साहिल जो जेको कॉमेडी कैरेक्टर करनि था, फस्ट टाइम आहे। वाह इम्तू जी लाइ नीट कैरेक्टर आहे ऐं लीड कैरेक्टर आहे, ॾिसूं। ऐं दोस्तो हिकिड़ो ॿियो बि असांजो हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको हिन में बहितरीनु अदाकारी करनि था पिया। ऐं सिंध TV ते उन्हनि जेको आहे रमू जो कैरेक्टर कयो हो, अकबर अली ठहीम उर्फ़ रमू। असां वटि बीठल आहिनि, बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। ऐं हिन असांजे जेकी हीअ जेकी सीरियल आहे KTV जी, उन में हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर करनि था पिया। ऐं असां उहो शो न कंदासीं, बहितरीनु कैरेक्टर मतिलबु अवां ॾिसंदव। ज़ाहिर आहे ॾिसी असांखे तव्हां पंहिंजो राय बि ॾियो, असांखे कमेंट बि कयो असांजी उहा सीरियल ॾिसी करे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जिते मां तव्हांजो ख़ादिम अकबर उर्फ़ रमू आर्टिस्ट। सो दोस्तो असांजी तमामु बहितरीनु हीउ ड्रामो आहे, मज़ाया ड्रामो आहे। KTV जे लाइ हीउ ड्रामो असां रिकॉर्ड कयूं पिया। हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे लाला फयाज़, तमामु बहितरीनु सुठो इंसानु आहे। तव्हां ॾिठो हूंदो उनखे बकरार जो कैरेक्टर कयो जंहिं ज़ार ज़िंदगी ड्रामे में तमामु मिस्टरियूं भलियूं ठाहियूं अथसि। तमामु जल्द KTV ते हीउ ड्रामो आनियर कयो वेंदो। असांजा तमामु बहितरीनु दोस्त मौजूदु बीठा आहिनि ऐं हाणे हीअ रिकॉर्डिंग असां शुरू कंदासीं थोरी देरि खां पोइ। तमामु बहितरीनु असांजो प्यारो दोस्त आहे, सीनियर अदाकार बि आहे काज़ी साहब। इन जो YouTube ते चैनल आहे जिते हीअ वीडियो असां उन ते शेयर कंदासीं। इन खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो ऐं इन जो पेज बि आहे फेसबुक ते, इन खे बि लाइक कयो, फॉलो कयो ऐं दोस्तनि ते शेयर कयो। वॾी महिरबानी। अॼु दोस्तो हिकु ॿियो बि कैरेक्टर आहे मोहम्मद शाबान। तव्हां ॾिठो हूंदो मशहूरु बहितरीनु अदाकार आहे ऐं पंहिंजो उनखे तव्हांजो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो शेर बि आहे, कॉमेडी हिकिड़ो शेर अथसि मोहम्मद शाबान जो। त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। अचो तव्हांजी मुलाक़ात करायां थो मोहम्मद शाबान कलवर साहब। ऐं असांजे हिन जेको KTV जेको ड्रामो आहे उन में हिकिड़ो बहितरीनु लीड कैरेक्टर करनि था पिया, चारे सिपाही जो। ॾिसो पिया ऐं बहितरीनु पंहिंजे पूरे गेट में बीठल आहिनि। ऐं माशाअल्लाह साईं उहो असांखे थोरो ॿ टे लफ़्ज़ जेके आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु वारो ॿ टे जुमिला असांजे जेके नाज़रीन ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॿुधायो। चवे थो को कलवड़, को कोरिया, को चांडियो आहे, को सियाल आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। को अमीर, को ग़रीब, को परे, को क़रीब। कंहिंजी पसंदि मुर्गी, कंहिंखे वणंदी दाल आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। को सियाणो, को अयाणो, को मुस्लिम, को वाणियो। घर में थोरी इज़त न आहे, ॿाहिरि इस्तक़बाल। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु। वॾी महिरबानी जाना ख़ान ऐं उर्फ़ मोहम्मद शाबान मोहम्मद शाबान कलवर साहब सॉरी। ऐं असांजा बहितरीनु एक्टर आहिनि। हिन में जेको आहे हीअ बि कॉमेडी कैरेक्टर करनि था पिया बहितरीनु। ऐं मां हिन में जेको आहे हीअ मुंहिंजो गेटअप मूंखे ॿुधाए थो पियो त मुंहिंजो कैरेक्टर बि हिन में लीड कैरेक्टर आहे। ऐं असांजे हिन पूरे जेको ड्रामो KTV जो जेको ड्रामो आहे इन जा जेके डायरेक्टर आहिनि ऐं असांजे मां सम्झां थो डिस्ट्रिक्ट घोटकी जा जेके आहिनि के जफ़ाकशी महिनती माण्हू जंहिं खोड़ सारी टेरी फिल्मूं बि ॾिनियूं ऐं खोड़ सारा ड्रामा बि कया। उनजो हिकिड़ो मशहूरु ड्रामो हुयो सिंध TV ते हलंदड़ ड्रामो जेको आहे ज़ेर ज़िंदगी में बकरार जो कैरेक्टर कयो। बहितरीनु असांजा डायरेक्टर जी उनजी जेको आहे महिनत आहे। ऐं असांजा हीअ जेके डायरेक्टर आहिनि KTV ते जेको आहे न प्रोग्राम मैनेजर आहिनि मोहतरम जनाब लाला फयाज़ साहब। अस्सलाम वालेकुम यार, मदद कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मां जो ख़ादिम साईं तारीफ़ करायो। बसि मिड़ी महिनत कयूं था, सीनियर दोस्तनि जो महिरबानियूं आहिनि। इन हिसाब सां हाणे काश TV जेको आहे एंटरटेनमेंट स्टार्ट थिए पियो, जंहिंजो पहिरियों प्रोजेक्ट असां रिकॉर्ड कयूं पिया। उमेदु कयां थो सॼी सिंध वासियुनि खे सभिनीनि दोस्तनि खे पसंदि ईंदो। असांजी जेको आहे तव्हां हौसला अफ़ज़ाई कयो, कमेंट कयो ऐं काज़ी साहब जे चैनल खे लाइक कयो। ऐं दोस्तो असांजो जेको मेन लीड कैरेक्टर जंहिं ते असांजो मतिलबु जेको हीअ कमु कनि था पिया, वाह इम्तू तुंहिंजी लाइ जेके असांजी सीरियल में टाइटल हीरो जो कैरेक्टर कनि था पिया, पंहिंजो ताज साहिल उर्फ़ टीटू साईं जेको आहे मतिलबु काफ़ी टाइम खां वठी सीरियस जेको आहे न कैरेक्टर कंदा रहिया आहिनि स्टेज ड्रामनि में बि ऐं TV ते ऐं तक़रीबन
5-6 महीना अॻु में जेको आहे आवाज़ टीवी ते जेको आहे साईं उते एज ए डायरेक्टर तौरु कमु कनि पिया आवाज़ की हुई ते कैमरामैन में भी हुआसीं हुते। कैमरामैन बि हुआ उते ऐं हाणे जेको आहे हिते लीड कैरेक्टर कनि था पिया पहिरियां तव्हां सीरियस कैरेक्टर कंदा हुओ ऐं फस्ट टाइम तव्हां हीअ कॉमेडी कैरेक्टर कयो था पिया तव्हां छा था सम्झो बसि इहा दोस्तनि जी महिरबानी आहे ऐं जेको डायरेक्टर आहे इन प्रोग्राम जो उन्ही जी भी वॾी महिरबानी आहे जंहिं मूंखे नाचीज़ के माना इन प्रोग्राम में कास्ट कयो ड्रामे में कास्ट कयो जेको इंशाल्लाह असांखूं माना थी सघंदो कॉमेडी कैरेक्टर इंशाल्लाह उनखे असां निभाईंदासीं ऐं मतिलबु तव्हांजे लाइ इहा नवां आहे थोरी ॾुखियाई पेश ईंदी पर अल्लाह मालिक आहे इहा हूंदो आहे हौसलो हूंदो आहे एक्टर हौसले ते हलंदो आहे तव्हां दोस्तनि जो साथ रहियो त बहितरीनु इहा जेका असांजी सीरियल साबित थींदी आहे बहितरीनु जा असांखे जेको जो रिज़ल्ट ईंदो इंशाल्लाह ऐं ॾिसंदड़ खे इहा असांजी जेको सीरियल तमामु ॾाढी पसंदि ईंदी ॿिया जुमला ॻाल्हाए आओ प्लेसिंग यादि हुजे ठीकु आहे हिन वटि रम्स फ़क़ीर जो म्यूज़िक वाइट वॉइस ओवर बि थी वियो हली वियो उन खां पोइ हिते डायरेक्शन में रम्स फ़क़ीर गोदड़ी कुल्हे में विझंदे ठीकु आहे जुमिलो ॿुधा हाणे हिन तोखे चयो आहे त तूं जहाज़ थी ॾेखार हीअं करे ॾेखार तंग करे थो हाणे कुल्हे में विझी चवंदे हथ मथे कंदे पोइ चवंदे जमादार जहाज़ हाणे लैंड करे थो जहाज़ जी उॾान फ़क़ीर जे काबू में न आहे जहाज़ खे तूं बटन हणी छॾियो आहे ठीक है क्यों कर हेलो इधर खड़ा हूँ रिकॉर्डिंग कर रहा हूँ ठीक है आधे घंटे में क्यों अदामतों गोदड़ी भॼी वई पर वेंदे काॾे कानून का फरार थियण जो केस वाजिब थी वई न उनखे ॿुधाए छॾूं न जंहिं महिल भॼी वेंदो न त पोइ गोदड़ी भॼी वई पर वेंदे काॾे कानून का फरार थियण जो तो ते केस वाजिब थी वियो ओके क्यों कर क्यों जमादार जहाज हाणे लैंड कराई थो पियो बस हाणे जहाज सफ़ा उॾाम ते अथई छो त तूं हाणे जहाज जो बटन जोड़ी छॾियो अथई ऐं पोइ फ़क़ीर ही वेंदो व्हाट्सएप नंबर मूंखे ॾे मुंहिंजो व्हाट्सएप नंबर तूं वटि फ़क़ीर आहे तुंहिंजो हिकु रूहानियाती रिश्तो रहंदो ऐं तूं बसि आबाद आई बसि निछावर आई ॿुधाए नंबर 0300 फलानो ॿुधाए हाणे नंबर नोट करे वठि 0333 72 24 291 हा यादि रखजांइ नंबर ठीकु आहे ऐं तुंहिंजो मुंहिंजो हिकु रूहानी रिश्तो रहंदो ठीकु आहे ओके चलो